खैरपुर नाथन शाह में आइस जहिड़ो ख़तरनाक नशो आम थी वियो, जंहिं सबबि नौजवान नस्ल तबाहीअ जे किनारे ते पहुची वियो आहे। आइस सरेआम विकिरो थियण ख़िलाफ़ शहरियुनि एहतिजाजी मुज़ाहिरो कयो। शहरियुनि फ़कीर अली हसन जावरी, सैद एजाज़ अली शाह, हाफ़िज़ अनवर कोहारो जी अॻवानीअ में मथनि में प्ले कार्ड खणी नेशनल प्रेस क्लब आॾो एहतिजाजी मुज़ाहिरो करे नारेबाज़ी कई। शहरियुनि ॾाहींदे चयो त खैरपुर नाथन शाह तालुक़े में वधंदड़ आइस नशे सबबि केतिरनि ई नौजवाननि जूं ज़िंदगियूं दाव ते लॻी वयूं आहिनि, जॾहिं त केतिरनि ई नौजवाननि ख़ुदकशियूं पिणु कयूं आहिनि। गुज़िरियल ॾींहुं बि हिकु नौजवान एजाज़ चांडियो बि आइस जहिड़े नशे वापिराइण सबबि यकीन शाह जे क़ब्रिस्तान में फाह खाई ज़िंदगीअ जो ॾियो उजाए छॾियो आहे। अॻवाननि जो चवणो हो त खैरपुर नाथन शाह में आइस पुलिस जी सरपरस्तीअ में सरेआम विकिरो थी रही आहे, पर केर बि नोटिस वठण लाइ तयारु न आहे। मुज़ाहिरीन आईजी सिंध, डीआईजी हैदराबाद ऐं एसएसपी दादू खां मुतालबो कयो त नोटिस वठी खैरपुर नाथन शाह में सरेआम हलंदड़ आइस जहिड़े नशे खे ख़तमु कराइण जो मुतालबो कयो आहे।